नाज़रीन, जोंगल तोड़े आसपास के इलाइक़नि में महांगाई सबब ग़रीब तोड़े शहरी सख्त परेशान आहिनि। उन हवाले सां ॾिसूं सोहेल अहमद बंगलानी जी ही रिपोर्ट। इन वक्त असीं मौजूद आहियूं जोंगल शहर में महंगाई सबब हितों जी जेकी आवाम आहे उहो सख़्तु उन्हनि खे मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पए थो। हितां जो जेको रोज़ मज़दूरी कंदड़ हुजे चाहे शहरी हुजे उन्हनि खे सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पए थो। उन हवाले सां हितां रोज़ मज़दूरी करण वारनि सां या शहरनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था, वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। वॾी थी वई आहे, ग़रीब माण्हू जंजाल में पइजी विया आहियूं। न को अटो मिले थो, न खंड मिले थी। खंड 100 खां मथे मिले थी। अटो महांगो थी वियो आहे, 80 रुपया किलो। ग़रीब माण्हू किथां कमायूं। ॿियो लॉकडाउन थी वई आहे। साईं खे चवां न सवारी मिले थी, न कुझु। शहर में बि धिकाड़ी फौज पुलिस कढे थी। ग़रीब माण्हू काॾे वञूं, आज़ार में अची विया आहियूं। महिरबानी करे जेको थी सघे भलाई कयो, महांगाई हटायो। असां आज़ार में आहियूं, ग़रीब बचड़ेवार मिसकीन काॾे वञूं। अल्लाह तव्हांखे आबाद खान जो भलो हुकूमत आहे, पर महांगाई चोट चाढ़े छॾी अथसि। भलो हाणे छा में थियो साईं, ॾाढी महांगाई चाढ़े छॾी अथई, चोट चाढ़े छॾी अथई। सो हाणे छा कयूं, ग़रीब आहियूं। साईं मां चवां थो त महांगाई ढरी करे भले हाणे छा कयूं, भला ग़रीब माण्हू सदर जला वधाईंदो, महांगाई घटाए। यार ॾिसो था किथे खंड जो रेट आहे, गिह जो रेट आहे। हिकु त लॉकडाउन आहे, माण्हुनि जी चेल सफ़ा चिॿी थी वई आहे। हाणे माण्हू ग़रीब माण्हू वञे त वञे काॾे साईं। ईद मथां आहे, माण्हू छा करे। सॼो ॾींहुं ॾिसे त मज़दूरियूं आहिनि कोन, कमु सभु बंदि लॻा पिया आहिनि। ॾिसो त सफ़ा रूत थी वई आहे, खंड वञे लाइ किथे पुगी आहे। हिकु लॉकडाउन आहे, ॿियो सॼो सिस्टम ख़राबु लॻियो। वरी मथां ईद आई आहे, चवनि था किरोना आहे। किरोना बि ईद ते अचे थी, माण्हू वञे त वञे काॾे। किथे हुजे त किथे नथो लॻे। तव्हांजी पूरत कीअं थिए थी? 700 रुपये में अटो महांगो आहे, खंड आहे, ईद आहे मथां। छा कयूं, ग़रीब माण्हू गुज़ारो त करिणो आहे।